असां मौजूद हुआसीं मीरपुर ख़ास खां अटकल 13 किलोमीटर अॻिते माणकाणी मीरनि जो हिकु यादगार चिटोड़ी कब्रिस्तान में, जिते मीर फ़तेह ख़ान शहीद ऐं मीर ठारू ख़ान जे मक़बरनि जो मुशाहिदो कंदे पहुतासीं मीर अल्लाहयार ख़ान जी तुरबत ते। मीर अल्लाहयार ख़ान मीर ठारे ख़ान सां गॾु मियाँ अब्दुल नबी ख़िलाफ़ जंगिन में शरीक हो। चवनि था त मीर अल्लाहयार ख़ान ऐं मीर ठारू ख़ान पुराणे मीरपुर में फ़कीर अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह वटि पढ़िया हुआ ऐं फ़ारसी जा वॾा ॼाणू हुआ। मीर अल्लाहयार ख़ान टालपुर सन 1790 में टंडो अल्लाहयार जो बुनियाद रखियो। हिते हिकु किलो पिणु ठहिरायाईं, जंहिंजो निशान अञा ताईं मौजूदु आहे। चवनि था त मीर अल्लाहयार ख़ान टालपुर साहिब सैफ़ हुजण सां गॾोगॾु तसव्वुफ़ जे तरफ़ घणो लाड़ो रखंदड़ हो। खेसि हिकु फ़र्ज़ंद ॼाओ, जंहिंजो नालो पंहिंजे ॾाॾे जे नाले ते मसू ख़ान रखियईं, पर मीर अल्लाहयार ख़ान जो ही फ़र्ज़ंद नंढे हूंदे ई वफ़ात करे वियो। मीर अल्लाहयार ख़ान टालपुर 1816 में वफ़ात कई। खेसि संदुसि पुट जी तुरबत भरिसां दफ़न कयो वियो। मीर अल्लाहयार ख़ान जी तुरबत जे पुठियां हिकु हाल नज़र अचे थो, जंहिंमें मीरपुर ख़ास जे बानी मीर अली मुराद ख़ान ऐं शेर सिंध मीर शेर मोहम्मद टालपुर समेत ॿियनि अहम फ़र्दनि जूं तुरबतूं आहिनि। हिन हाल जो दरवाज़ो बंदि हुजण करे असां इन में दाख़िल न थी सघियासीं। मीर ठारू ख़ान ऐं मीर फ़तेह ख़ान जे मक़बरनि वेझो ई हिकु ॿियो ख़ूबसूरत मक़बरो साॻे नमूने जे पत्थर जो ठहियल नज़र अचे थो। हिन मक़बरे ते आला क़िस्म जी ख़ूबसूरत चिटसाली थियल हुई। अंदरियां पत्थर जा ठहियल थंभ लॻल हुआ ऐं चइनी पासनि खां हवा ऐं रोशनी लाइ पत्थरनि जूं ठहियल ॼारियूं लॻल हुयूं। हिन मक़बरे ते को बि कुतबो लॻल न हो। पुछा करण ते ॿुधायो वियो त हीउ मक़बरो मीर जान मोहम्मद टालपुर जो आहे, जंहिं टंडो जान मोहम्मद जो बुनियाद रखियो। मियाणी ऐं दुबे वारियूं जंगियूं टालपुरनि जूं अंग्रेज़नि सां ॿ अहम जंगियूं हुयूं, जंहिंखां पोइ सिंध ते अंग्रेज़नि जो कब्ज़ो थियो। हिननि जंगियुनि जा केतिरा ई शहीद हिन क़ब्रिस्तान में दफ़न आहिनि। उन्हनि मां मियाणी जी जंग में मीरनि जा सिपह सालार जोगी ख़ान ऐं भोगी ख़ान ॿई भाइर पिणु हिते हिकु मक़बरे में आसूदा ख़ाक आहिनि। संदुन मक़बरो
मीर साहिबन जे मक़बरन खां मुख़्तलिफ़ सिरन ऐं चुन जो ठहियल आहे। मीर ठारू ख़ान ऐं मीर ग़ुलाम अली ख़ान जे विच में लॻंदड़ वल वारी जंग मीर साहिबन जे अंदरूनी इख़्तिलाफ़नि जो पतो ॾिए थी। हिन जंग में मीर ठारू ख़ान ज़ख़्मी पिणु थियो हो। हिन जंग में क़त्ल थींदड़ ॿ अहम किरदार शादमान कपरी ऐं बालू ख़ान कपरी पिणु हिते हिकु मक़बरे में मदफ़ून आहिनि। संदुन असुल ताल्लुक़ दौलत आबाद ज़िले सांगण सां ॿुधायो पियो वञे। संदुन मक़बरो पिणु सिरन ऐं अछे चुन सां ठहियल आहे। हिन मक़बरे खां थोरो ई अॻिते हिकु ज़ेरे तामीर मक़बरो नज़र अचे थो। हिन मक़बरे मुतालिक़ उते मौजूद छोकर ॿुधायो त ही मक़बरो दरवेश ठारू फ़क़ीर बिरोही जो आहे। बिरोही क़ौम जा माण्हू हिन मक़बरे जी सार संभाल कनि था। दरवेश ठारू फ़क़ीर बिरोही दरगाह मुल्ला कात्यार जो मुरीद हो। मीर ग़ुलाम अली ऐं मीर ठारू ख़ान जे विच में लॻल वल वारी जंग में ॿिन्ही तरफ़नि जा केतिरा ई अहम जर्नेल क़त्ल थिया। उन्हनि मां जर्नेल बीड़ो ख़ान खोखर पिणु हिकु अहम जर्नेल हो, जेको हिते हिन चिटोड़ी क़ब्रिस्तान में अबदी आरामी आहे। जर्नेल बीड़ो ख़ान खोखर वल वारी जंग में मीर ठारे हथां क़त्ल थियो हो। जर्नेल बीड़ो ख़ान खोखर जो मक़बरो बि चुन ऐं सिरन जो ठहियल आहे। चवनि था त हिन जंग लाइ मीर ग़ुलाम अली ख़ान बीड़ो ख़ान खोखर खे घुराए लश्कर जी कमान ॾिनी त बीड़े ख़ान चयो, मीर ठारे सां जंग आसान कमु नाहे। उन लाइ बहितर आहे त तव्हां पंहिंजनि वेझनि माइटनि मां कंहिंखे लश्कर जी कमान सौंपियो। मीर ग़ुलाम अली ही सलाह मनी मीर महमूद ख़ान खे लश्कर जो सिपह सालार मुक़र्रर कयो। वल वारी जंग 1210 हिजरी में लगी हुई। जंग 5 ॾींहं हली ऐं ॿिन्ही पासे जा लॻभॻि 1000 माण्हू क़त्ल थिया। हिननि मज़ारनि खां थोरो ई अॻिते 2 चबूतरा नज़र अचनि था। ही चबूतरा
कल्होड़ा दौर जे ख़ासि अमीरनि जे तुर्बतनि ते ठहियल आहिनि।